बलूचिस्तान में ऑपरेशन मुकम्मल आपघाती बमबारी समेत 92 दहशतगर्द माची विया 15 जवान ऐं 18 शहरी शहीद। ISPR मूजिब भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दन बलूचिस्तान जे 12 मुख़्तलिफ़ हंधनि ते हमला कया, जिन खे सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि नाकाम बणाए छडि॒यो। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 92 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां वेढ़ में 15 जवान शहीद थी विया। चक्रिन दौरान दहशतगर्दन औरतनी ॿारनि समेत 18 शहरनि खे शहीद करे छडि॒यो आहे। बलूचिस्तान में 2 ॾींहनि दौरान मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग वधी 133 थी वियो। इलाइक़े में मौजूद कंहिं बि भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे। अज़म इस्तकाम विजन ते सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे बिना फ़र्क़ इलाइक़े तो दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी मुहिम जारी रहंदी। पाबंदी मड़ियल BLA भारत जी प्रॉक्सी आहे। दहशतगर्द मुल्की सलामती खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। दहशतगर्दी शहरी हदफ़नि खे निशानो बणाए रहिया आहिनि। बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि दौरान औरतुनि खे इस्तेमाल कयो पियो आहे। मुल्क खे मुआशी तबाही जी ऊंद में धिकण जी कोशिश कई पई वञे। बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी ऐं कोर कमांडर तरफ़ां CMH कोयटा जो दौरो। बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि दौरान ज़ख़्मी थियल पुलिस एहलकारनि जी अयादत। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त जवाननि शींहं वांगुरु दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो हमला नाकाम कया आहिनि। अमरीका, सऊदी अरब ऐं कतर तरफ़ां बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत। पाकिस्तान में अमेरिकी सफ़ीर नेटली बेकर जो चवणु आहे त बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी ज़िम्मेवारी BLA क़बूल कई आहे। बलूचिस्तान में लिबरेशन आर्मी परॾेही दहशतगर्द तंज़ीम आहे। पाकिस्तानी अवाम खे तशद्दुद ऐं ख़ौफ़ खां पाक आज़ादी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ आहे। अमरीका पाकिस्तान में अमन इस्तकाम यकीनी बणाइण जी कोशिशनि में हिकु मज़बूत भाईवार आहे। हू ॾुखे वक़्त में पाकिस्तानी अवाम ऐं हुकूमत सां गॾु आहिनि। आलमी बिरादरी के भारत में रियासती सरपरस्ती हेठि अक़लियतनि ख़िलाफ़ वधंदड़ नफ़रत जी सूरतहाल जो संजीदगी सां नोटिस वठणु घुरिजे। अदम बर्दाश्त, नफ़रत ऐं विराइण जे दौर में मज़हबनि विच में गॾियल एतिराम जी ज़रूरत वधी वई आहे। मज़हबी भाईचारो माण्हुनि जे एतमाद खे हथी ॾियण ऐं मुआशरनि खे मज़बूत बणाईंदो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी। लाड़कानी शहर में कायम कयल कानूनी बस स्टॉप शहर का ॿाहिरि मुंतकिल। सिंध असेंबली जे इजलास में निशानदाही ते लाड़कानी में गैर कानूनी बस स्टॉप ऐं बुकिंग पॉइंट ख़िलाफ़ कार्रवाई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण तरफ़ां मामले जो नोटिस वठंदे फौरी तौर कार्रवाई जी हिदायत। संदसि चवणु आहे त कार्रवाई दौरान 5 वॾनि ट्रांसपोर्ट कंपनियुनि जा बस स्टॉप सील कया विया आहिनि। शहर अंदरि का बि गाॾी गैर कानूनी तौर हलाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सखर जे बागड़जी जे कचे में वधीक धाड़ेलनि गिरफ़्तारी पेश करे छॾी। पुलिस जो चवणु आहे त 2 रोपोश ॾोहारियुनि कासिम जतोई ऐं दिलबर जतोई बागड़जी पुलिस अॻियां गिरफ़्तारी पेश कई आहे। गिरफ़्तारी ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ ॾोही वारदातनि जा संगीन केस दाख़िल आहिनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियालंजार जो चवणु आहे त कश्मीर में 26 ऐं सखर में 12 धाड़ेल हथियार फिटा करे चुका आहिनि। कचे में रियासती अमलदारी मज़बूत, ॾोहारियुनि में दबाव ऐं ख़ौफ़ जी सूरतहाल आहे। अमन अमान मुकमल क़ाइमु थियण ऐं ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन भरपूर ताक़त सां जारी रहंदो। धाड़ेल वॾे ऑपरेशन जे वकड़ में अचण बदिरां हथियार फिटा करे छॾियनि। वक़्तु गुज़रण सां धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ थींदो। सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब जो सरहदी इलाइक़ो ऐं कच्चो मेगा ऑपरेशन जो हिसो आहिनि। धाड़ेलनि संदनि थाकनि ऐं मददगारनि जो आख़िरकार ख़ात्मो थींदो। मली जे इलाइक़े गुलशन हदीद में रेंजर्स जो छापो। फुर लुट जे वाक़िअनि में मुलविस 3 जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स आसिफ अली, मोहम्मद याकूब ऐं मोहम्मद इरफान खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 मोटरसाइकिलूं, 3 मोबाइल फोन, पासपोर्ट ऐं रक़म हथ।
वेंचर से तर्जुमान जो चमड़ाहित गिरफ्तार जवाबदार कराची के मुख्तलिफ इलाइकन में फुर लुट के पाकिन में मुलविस आखिन। मुबारकपुर भरसा चन्ना पुल पर मोटरसाइकिल फुर दौरान मज़ाहिमत करण ते नौजवान कतल। बारसन पारा लुत्फुल्ला लंजवाणी जो लाश मीरपुर बुरड़ो थाने अॻियां रखी दिरड़ो। अखबारनि जो चमड़ाहित नौजवान जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾियारे इंसाफ़ फराहम कयो वञे। उडेरेलाल में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न थी सघियो। वधीक हिकु ॿारड़ो फौतियुनि जो अंग वधी छह थी पियो। सिहत खाते उरड़ी जे वधंदड़ मर्ज़ जो को बि नोटिस न वरितो। अंडर 19 वर्ल्ड कप जी मैच में भारत खिलाफ पाकिस्तान की बैटिंग। सेमीफाइनल में पहुंचण लाइ पाकिस्तान के भारत खिलाफ वॾे मार्जिन ताईं कामयाबी हासिल करणी पवंदी। पाकिस्तानी ऑस्ट्रेलिया विच में प्री T20 मैच लाहौर में थी रही है। पाकिस्तान की बुड़ी जी भेट में बिन जे फैसलाती सरसी हासिल। ऑस्ट्रेलिया के व्हाइट वॉश का बचण लाइ मैच में कामयाबी हासिल करनी पवंदी।